डिजिटल दुनिया में सफ़र तव्हांखे कीअं थो महसूसु थिए जॾहिं चैट जीपीटी जो ज़मानो अची वियो आहे? हा, अच्छा, पंहिंजे दौर जो असरु उन ई दौर जी शाइरी ते ज़रूरु पवंदो आहे। अॼु खां जेका 50 साल अॻ में शाइरी थींदी हुई, जंहिं तरीक़े सां ऐं जेके तमसीलूं, इस्तलाह, इस्तारा, कनाया इस्तेमालु थींदा हुया, उहे हाणे उन्हनि जी जाइ ॿियनि शयुनि वरिती आहे। अच्छा, इहो हिकिड़ो फितरी जेको तग़युर आहे तख़लीक़ में, उहो रहणो आहे, उहो रहंदो। पर असुलु ॻाल्हि आहे ख़्याल जी सही। ऐं पेशकश जी, त माण्हू पेश कीअं थो करे पंहिंजो ख़्याल, पंहिंजी ॻाल्हि खे कीअं थो बयानु करे। उहा शाइरी में, शाइरी जा जेके असुल बुनियादी ख़ूबसूरतियूं आहिनि, मुहरिक आहिनि, उहे जीअं जो तीअं रहनि था। सही। बाक़ी अंदाज़, बयान, इस्तारा, उहे हिक ॿिए खे रिप्लेस कंदा रहनि था। उन सां को एॾो फ़र्क़ु नथो पए। मतिलबु त असां वटि आम ज़िंदगी में जेके शयूं मतरूक थी वियूं आहिनि या नायाब थी वियूं हा आहिनि, हा बिल्कुलु, त उन्हनि जी जाइ ते जॾहिं ॿियूं शयूं आयूं आहिनि, हा, त हाणे उन्हनि मंझां ई जेको आहे सो असां पंहिंजूं तशबीहूं ऐं पंहिंजा बिल्कुलु इस्तारा बिल्कुलु, इहो फितरी आहे, इहो फितरी आहे।